अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाला आबड़ो। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सुप्रीम कोर्ट में डिप्टी स्पीकर जी रूलिंग वारे केस जी ॿुधणी अॼु 11:30 वॻे थींदी। परवेज़ इलाही ऐं पीटीआई जी दरख़्वास्तुनि ते चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जी सरबराही में 3 रुकनी बेंच ॿुधणी कंदी। सुप्रीम कोर्ट राति फुल कोर्ट बेंच जोड़ण वारियूं दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं हुयूं। कराची समेत सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी। कराची में आई चंद्रीगढ़ रोड, सदर टावर, नर्सरी, शारा फैसल, मलिर, मॉडल कॉलोनी, शाह फैसल कॉलोनी में बरसात। गुज़िरियल ॾींहुं सभ खां वधीक बरसात कायदाबाद में 59 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई। केतिरनि इलाइक़नि मां बरसात जो पानी निकाल न थी सघियो। टुल, मियां साहब में इलाइक़नि में भी मींहुं पियो। खैरपुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात दौरान मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 15 माण्हू फौत थी विया। सवे कचा घर ड्रही पट। बरसात सबबि हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी भीजी वियो। गुडू बैराज वटि पाणी जे वहिकरनि में तेज़ी सां वाध वारो सिलसिलो बरक़रार। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकरो 2,73,970 क्यूसेक ऐं हेठां वहिकरो 2,68,886 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। 24 कलाकनि दौरान गुडू बैराज वटि 57,539 क्यूसेक पाणी जे वहिकरनि में वाध। पाणी जे वहिकरनि में वाध थियण खां पोइ हिफ़ाज़ती बंदनि ते दबाव वधण लॻो। आपाशी इंतिज़ामिया अमले खे अलर्ट करे छॾियो। बलोचिस्तान में तेज़ बरसात तबाही मचाए छॾी। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान बरसात सबबि वधीक 2 ॿारड़ा हयाती विञाए वेठा। फौत थियलनि जो अंग 106 थी वियो। सूबे में इन वक़्त ताईं 6,063 घरनि खे नुक़सानु पहुतो। सिंध ऐं बलोचिस्तान खे मिलाईंदड़ हब पुल खे ॿोॾि जे पाणी लोढ़े छॾियो। सिंध ऐं बलोचिस्तान जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो। मुल्क में कोरोना वायरस विघे 1 मरीज़ फौत। कोरोना वायरस जा 371 नवां केस रिपोर्ट। आलमी वबा सबबि 186 मरीज़नि जी हालत गणितीअ जोगी। मुल्क में कोरोना वायरस जी शरह 2.76% रही। ऐं दाद लगारी में खेंजो थाणे जी हद में कार इल्ज़ाम हेठि बिटो क़त्ल। कार इल्ज़ाम हेठि नौजवान अली रज़ा ऐं नारी खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो।